मथे जो सूर रुगो हिक क़िस्म जो नाहे हूंदो, पर इन जा केतिरा ई क़िस्म थी सघनि था। वधीक सूर जी कैफ़ियत जे करे कंहिं इंसान में आपघात जी सोच बि पैदा थी सघे थी। इन खे सुइसाइड हेडेक चवंदा आहिनि। 1000 मां हिकु इंसान अहिड़ो थी सघे थो जंहिंमें आपघात जी सोच खे जनम ॾींदड़ मथे जो सूर हुजे। ही बुनियादी तौर ते हिकु न्यूरोलॉजिकल मसइलो बि थी सघे थो ऐं तेज़ सूर जी हालत में इंसान आपघात करण ते मजबूर थी सघे थो। मथे जे सूर में ई अधु मथे जे सूर खे अंग्रेज़ी में माइग्रेन चवंदा आहिनि। हेल ताईं इन हवाले सां मेडिकल साइंस पूरी या हतमी तहक़ीक़ मुकमल नाहे करे सघी। हिन मथे जे सूर बाबति आगाही ऐं ॼाण ॾींदड़ हिकु इदारे इन हवाले सां तहक़ीक़ कई। अहिड़ो मथे जो सूर रखंदड़ डायना जो चवणु हो त खेसि रोज़ जे बुनियाद ते हर अधु कलाक बाद 10 मिंटनि लाइ तेज़ मथे जो सूर पवंदो आहे ऐं ईअं महसूस थींदो आहे त को शख़्स स्क्रू ड्राइवर या पेचकश सां संदसि अखियुनि में सुराख़ करे रहियो आहे। इस्पताल में दाख़िल रहण दौरान संदसि मथे जा वार ख़तम कया विया हुआ। हू उन तकलीफ़ में केतिरनि ई सालनि खां मुब्तला आहे। रुगो 21 सालनि जी उमिरि में संदसि केतिरा ई ऑपरेशन थी चुका आहिनि। हू 14 सालनि जी हुई जॾहिं खेसि पहिरियों भेरो मथे में सूर पियो हो ऐं पोइ कॾहिं बि हू सेहतमंद न थी सघी। हिन सूर जे बावजूदु हू हिकु ख़ुशगवार ऐं भरपूर ज़िंदगी गुज़ारे रही आहे। हिन 19 सालनि जी उमिरि में शादी बि कई। हिन पसंदि जी शादी कई ऐं संदसि हिकु पुटु ऐं हिकु धीअ बि आहे। हू ॿारनि जी पैदाइश खे मौजज़ो सम्झे थी। 2013 में खेसि मथे जो सूर थियो हो ऐं हेल ताईं वक़्फ़े सां ॾींहं में केतिरा ई भेरा खेसि सूर पवे थो। डायना मथे जे सूर लाइ मौजूदु इलाज जे तरीक़ेकारनि ते अमल कंदी आहे, पर उन मां को फ़र्क़ु ऐं फ़ाइदो नाहे पवंदो। संदसि चवणु आहे त कुझु वक़्तु ख़ुशगवार हूंदो आहे, पर कॾहिं हू बीहण जे क़ाबिल बि नाहे हूंदी। पर संदसि मुड़ुसु ऐं कुटुंब वारा हिन जो ॾाढो ख़्यालु रखंदा आहिनि।